नाज़िम प्रोग्राम फॉलोअप्स में अवां खे भलीकार आऊं ताहिरा वज़ीर। अॼोके फॉलोअप्स में ज़िक्र कंदासीं नौशेरो फिरोज़ ज़िले जे शहर दरिया ख़ान मरी भरिसां ॻोठ मुराद खोखर में बेरहमाने तरीक़े सां क़त्ल कयल एमपीएस शहीद शहनाज अंसारी जे क़त्ल केस खे 6 महीना गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं केस जी चार्ज फ्रेम न थी सघी आहे। केस में नामज़द हिकु अहम जवाबदार सिद्दीक़ खोखर खे अदालत तरफ़ां बीमारी जे एवज़ ज़मानत मिली वई आहे, जॾहिं त केस में नामज़द ॿिए जवाबदार अख्तर खोखर बे ज़मानत लाइ अपील दाख़िल कराए छॾी आहे। होॾां शहीद एमपीए शहनाज अंसारी जी न्याणी डॉक्टर फातिमा अंसारी सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे पैगाम में चयो आहे त संदसि माउ जा कातिल केस जी पैरवी करण ते खेसि बे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस में शिकायत करण खां पोइ धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि खे हिरासत में वरितो वियो, पर बाद में खेनि छॾियो वियो आहे। डॉक्टर फातिमा जो चवणु आहे त जवाबदारनि संदसि ज़मीननि ते बि कब्ज़ो करे वरितो आहे। ॿिए पासे शहीद शहनाज अंसारी जे वर डॉक्टर अब्दुल हमीद अंसारी जो चवणु आहे त डीएसपी नौशेरो फिरोज़ जवाबदारनि जी धुरबण जी जांच ते असरअंदाज़ थी रहियो आहे, जंहिंखे फौरी तौर ते उहिदे तां हटायो वञे। इन समूरे मामले ते ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे नौशेरो फिरोज़ में मौजूदु टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद राजपर सां। जी ज़ाहिद राजपर, मां ॿुधाइजो इन वाक़े के 6 महीना गुज़री चुका आहिनि, पर हुकुमरान पार्टी जे मक़तूल एमपीए शहनाज अंसारी जे क़त्ल केस में चार्ज फ्रेम छो नाहे थी सघी? आख़िर रुकावट किथे आहे? जी, ही हाई प्रोफाइल केस है, छाकाणि त पीपल्स पार्टी जी जेका रुकन एमपीए आहे एमपीए शहनाज अंसारी इनखे 6 महीना थी विया आहिनि। सिंध हुकूमत पीपल्स पार्टी जी हुजण बावजूदि बि उनखे अञा ताईं इंसाफ़ भला न पई सघियो आहे। 6 महीननि खां वधीक वक़्तु गुज़री वञण बावजूदि बि मक़तूल एमपी शहीद शहनाज अंसारी जी क़त्ल केस जी चार्ज फ्रेम न थी सघी आहे। जंहिं मक़तूल एमपीए शहनाज अंसारी जे मुड़ुसु डॉक्टर अब्दुल हमीद अंसारी तरफ़ां डीएसपी नौशेरो फिरोज़ एजाज़ मेमो ते बदअतमादी जो इज़हार कयो वियो आहे। रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मक़तूला शहनाज अंसारी जे मुड़ुसु वधीक ॿुधायो असांखे त डीएसपी एजाज़ मेमो केस जी जांच ते असरअंदाज़ थी रहियो आहे, जंहिंजो फ़ाइदो क़त्ल में मुलस जवाबदारनि खे थी रहियो आहे, जंहिं करे डीएसपी एजाज़ मेमो खे फौरी तौर ते उहिदे तां हटायो वञे। हिन वधीक बि असांखे ॿुधायो त शहनाज अंसारी जी क़त्ल केस में जवाबदार ॼाण सिद्दीक़ खोखर कुझु ॾींहं अॻु अदालत मां ज़मानत ते आज़ादु थी वियो आहे, जॾहिं त केस जे हिकु ॿिए मुख्य जवाबदार अख्तर खोखर बि ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। हिन वधीक असांखे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं मुख्य जवाबदार वकार खोखर जे भाइरनि संदसि धीउ डॉक्टर फातिमा शहनाज खे बि केस जी पोइवारी कंदे मौतमार धमकी ॾिनियूं आहिनि, जंहिं करे संदसि न्याणी जी ज़िंदगी खे सख़्तु ख़तरो आहे। हिन जो चवणु हो त दरिया खान मरी पुलिस धमकियुनि जी शिकायत जवाबदारनि खे हिरासत में वरितो, पर चंद घड़ियुनि में उन्हनि खे छॾे ॾिनो वियो आहे। जंहिं बाबति मालूम थियो आहे त डीएसपी एजाज़ मेमो केस ते दबाव विझी रहियो आहे ऐं जवाबदार जेके आज़ादु थिया आहिनि उहे डीएसपी एजाज़ मेमो जे चवण ते आज़ादु थी रहिया आहिनि। ही हाई प्रोफाइल केस आहे। जेका एमपीए जेका सिटिंग एमपी आहे, हुकूमत सिंध पीपल्स पार्टी जी आहे, पर अञा ताईं जेको आहे हुनखे इंसाफ़ लाइ नथो पए, जंहिं सबबु न्याणी मुसलसिल एहतिजाज करे रही आहे। ऐं वधीक उन बाबति न्याणीअ चवणु आहे त हुनजी ज़िंदगी बि ख़तरे में आहे। हू पंहिंजी ज़िंदगी परवाह न कंदे बि शहनाज अंसारी जे खून सां इंसाफ़ करण लाइ जदोजहद जारी रखंदी। जी ठीकु आहे ज़ाहिद राजपर, अवां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। इन वक़्तु शहीद शहनाज अंसारी जी न्याणी फातिमा अंसारी बि असां सां लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम फातिमा अंसारी साहिबा। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां जी। फातिमा अंसारी साहिबा, मां ॿुधाइजो त अवां पारां हिकु वीडियो पैगाम जेको जारी कयो वियो आहे सोशल मीडिया ते, अवां पारां इहो चयो वियो त मौतमार धमकियूं अवां खे ॾिनियूं पियूं वञनि, त अवां खे इहे जेके धमकियूं मिलनि थियूं, अवां अहिड़ो इतिलाउ पुलिस खे ॾिनो आहे? छा चवणु आहे पुलिस जो? हाँ, मूंखे पहिरियों जेको आहे कॉल ऐं मैसेजिस जे ज़रिए जेको आहे मूंखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, लेकिन कल्ह त हद थी वई। कल्ह इन फ्रंट ऑफ पुलिस जेको आहे मूंखे मौतमार धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। पहिरियों मां हिननि खे मां जेको आहे लेटर बि ॾिनो त हीअ जेके आहिनि मूंखे धमकी बि ॾेई रहिया आहिनि ऐं हिननि ज़मीनुनि ते कब्ज़ा बि कया आहिनि। त उन खां पोइ डीएसपी एजाज़ मेमो जेको आहे उहो मतिलबु कि पंहिंजी जेका बि टीम आहे एसएचओ साहब वग़ैरह उन्हनि खे ॻोठ मोकिलियो ऐं उन्हनि पंहिंजे अखियुनि सां वञी ॾिठो त बेशक हा ज़मीन ते जेको आहे अख्तर जे पुटनि ऐं वकार आहे उनजे भाइरनि जेको ज़मीन ते कयो आहे, उन्हनि जेको आहे पंहिंजो फ़सुलु कयो आहे। त हू जॾहिं उते मौजूदु हुओ त उते जेके माण्हू हुआ, जेके तालिब इस्तार वारा ऐं परसण वारा जेके मौजूदु हुआ, त उन्हनि चयो त अगरि इन्हनि ॿिनि एकड़नि खे कुझु बि थियो, अगरि इन ज़मीन खे कुझु बि थियो त पूरी ज़मीन पट कंदासीं। त हुननि एसएचओ जी मोबाइल सां वठी करे मूंखे चयो मरण वारी त मरी वई, हाणे आहे सुंजी वारी। हुननि एसएचओ जे इन फ्रंट ऑफ पुलिस मूंखे धमकायो, मूंखे धमकियूं ॾिनियूं, उन खां उन्हनि उनखे अरेस्ट बि कयो।
ऑन द स्पॉट उन्हनि खे अरेस्ट कयो, लेकिन विद इन 5 to 10 मिनट्स उन्हनि जवाबदारनि खे जेको आज़ाद कयो वियो। मां DSP साहब खे कॉल कई त हू तव्हां कंहिंजे चवण ते अची करे उन्हनि खे जेको आहे तव्हां आज़ाद कयो आहे। पहिरियों हू मूंखे फोन ते धमकियूं ॾींदा रहिया। तव्हांखे मां CDR रिपोर्ट कुझु ॾींहं पहिरियों मां तव्हांजी ऑफिस में अची करे मां तव्हांखे CDR रिपोर्ट पेश कई त इसरार खोखर जेको वकार जो भाउ आहे उहो मूंसां पूरो 1 महीनो जेको आहे हुनजी जेका CDR रिपोर्ट जेका लोकेशन जेका आहे मुंहिंजे पोयां निकिती आहे। इवन एतिरे क़दुरु जो मां पंहिंजी माउ जे क़ब्रिस्तान में मौजूदु आहियां, मां इबादत वेठी कयां त उते हुनजी रिपोर्ट निकिती आहे। मां हिकु सोशल वर्कर आहियां, मां किथे किथे जेको आहे पाण सां गॾु रिपोर्ट त मां CDR रिपोर्ट पूरे महीने जी पेश कई आहे। हिननि को एक्शन DSP एजाज मेमून जेको आहे न कयो। उन खां पोइ लाइव थ्रेट त हद ई थी वई त पुलिस जे इंसिडेंट जेको आहे मूंखे लाइव थ्रेट ॾिना विया। उन्हनि खे अरेस्ट बि कयो, लेकिन विद इन 5 to 10 मिनट्स उन्हनि खे आज़ाद करे छॾियो। न को केस दाख़िल थियो न सभु मूंखे मजबूर थी करे सोशल मीडिया ते अचणो पियो। सोशल मीडिया ते अचण खां पोइ आला इदारनि जेको आहे इन एक्शन बि खयो आहे, मूंसां तावन में बि आहिनि। DIG नवाब शाह साहब जेको DIG नवाब शाह जेको आहे उन्हनि नोटिस वरितो आहे। नोटिस वठी करे हाणे जेका जांच टीम आहे उहा हिन ॻोठ में लथल आहे ऐं हाणे जेका जांच शुरू कई अथनि। अच्छा डॉक्टर फातिमा, इहो बि ॿुधाइजो त जीअं अव्हांजे वालिद पारां बि इहो ख़दशो ज़ाहिर कयो वियो हो त जेको DSP आहे उहो इन जांच में जेको आहे उहो असरअंदाज़ थी रहियो आहे ऐं उन्हनि खे बि इहे ख़दशा आहिनि त उनजी जेका जांच आहे उहा कंहिं ॿिए जे हवाले कयो वञे या त इन हवाले सां अव्हां पुलिस सां राब्तो कयो आहे, अव्हां पारां बि का दरख़्वास्त ॾिनी वई आहे? जेको DSP नौशाद फिरोज़ जेको आहे बिल्कुलु धुर बणियल आहे। मुंहिंजी माउ जेसिताईं ही न डिस्ट्रिक्ट रहंदो, जेसिताईं ही न ज़िले में रहंदो त मुंहिंजी माउ जे केस में का बि अॻुभराई न थींदी। जंहिं ॾींहं खां हिन अची करे नौशाद जी सीट अची संभाले उन ॾींहं खां हुननि ज़मीनुनि ते कब्ज़ा बि कया आहिनि। हुननि जी लोकेशन मुंहिंजे पोयां बि निकिती आहे। मां ईच एंड एवरीथिंग हर सबूत जेको आहे हिनखे पेश करे ॾिनो आहे त मुंहिंजी माउ पीउ जेको आहे उनखे बि थ्रेट्स मिलंदा रहिया। उन बि लेटर ॾिनो, लेकिन 3 डेज़ में हुनखे क़तल कयो बेदर्दीअ सां इन ई ॻोठ में। हाणे वरी दादागिरी करे हुननि तव्हांजे साम्हूं तव्हांजे पुलिस अमले जे साम्हूं मूंखे लाइव थ्रेट्स ॾिना आहिनि, लेकिन तव्हां हुननि खे आज़ादु करे छॾियो त मां ख़ुदि पाण कल्ह इन हफ़्ते खां पोइ सोशल मीडिया ते अचण खां पहिरियों ई मां DSP साहब खे कॉल कई। मां चयो मां जेको आहे ऑफिस आहे ज़िले जा, मां तव्हांखे अची चवां तव्हां कंहिंजे चवण ते अची करे तव्हां हुननि खे छॾियो आहे त DSP पसंदि त उन्हनि कयो आहे, लेकिन तव्हांखे मिलंदो ऐं दरगुज़र कर ॻाल्हि ते। अगरि मां ॻाल्हि दरगुज़र कयां त पोइ मुंहिंजी माउ हिननि बेदर्दीअ सां क़तल छो कई? मुंहिंजी माउ खे बि त धमकी ॾेई रहिया। साम्हूं हुननि मूंखे धमकी ॾिनी। तव्हां था चओ त तव्हां ऑफिसर थी करे तव्हां मूंखे था चओ त तूं इन ॻाल्हि खे दरगुज़र कर। कुझु टाइम पहिरियों हिन मूंखे ऑफिस में घुरायो। ऑफिस में घुराए करे चए थो त मूंखे जेको आहे कुझु जेको आहे लेटर पैड ते मूंखे लिखी ॾे त जेको धुर आहे त उन जेको आहे उन ते को एक्शन न खणिजे। मां चयो बेशक मां को बि एक्शन न खणंदुसि, लेकिन अगरि मूंखे हिरास कयो वियो ऐं मूंखे जेके धमकियूं मिलनि मूं तव्हांखे CDR रिपोर्ट पेश कई आहे, मां इन ते मां एक्शन खणंदमि। तव्हां खणो न त मां IG साहब ताईं हली वेंदसि। हिननि को बि एक्शन न कयो। CDR रिपोर्ट खां बाद में हिननि को एक्शन न कयो। पोइ मां पूरो महीनो मां चुप थी, लेकिन कल्ह वरी हिननि इहा हरकत कई, लेकिन उन ते बि हिननि को नोटिस न कयो। पोइ DIG साहब जेको आहे हिन ते नोटिस वरितो आहे। टीम जेका आहे उहा लथल आहे। जहिड़े तनवीर साहब जेको आहे उनजे हवाले कयो अथनि। अच्छा डॉक्टर फातिमा अंसारी साहिबा, इहो ॿुधाइजो जीअं अव्हां ॿुधायो त अव्हांखे इहे थ्रेट्स बि मिलनि पियूं, अव्हांखे पुलिस जे आरो इहे धमकियूं मिलियूं आहिनि, पुलिस पारां जवाबदार खे गिरफ़्तार बि कयो वियो, पोइ फौरी हुनखे छॾियो वियो। कहिड़ा कारण आहिनि ऐं अव्हां पारां इन हवाले सां IG साहब सां पाण को राब्तो कयो वियो आहे? मुंहिंजो पंहिंजो राब्तो जेको आहे न त, लेकिन DIG साहब जेको आहे नोटिस वरितो आहे। इंक्वायरी जेका आहे उन्हनि शुरू करे छॾी आहे। इंक्वायरी जेका हिन ते जेका आहे उहा पूरी हुननि शुरू करे छॾी आहे त आख़िर छो, लेकिन मूंखे का बि ख़बर न आहे त DSP साहब आख़िरकार छो ईअं कयो। कल्ह हुनजे पंहिंजे पुलिस अमले जे साम्हूं मूंखे लाइव थ्रेट्स ॾिना विया, लेकिन हुननि खे खुलेआम जेको हुननि आज़ादु करे छॾियो। हीअं मुंहिंजो सभ खां पहिरियों इहो ई मुतालबो आहे त हिन DSP खे जेको आहे मुअतल कयो वञे। जेसिताईं हिन डिस्ट्रिक्ट में इहो मौजूदु हूंदो मुंहिंजी माउ जे केस में का अॻु न थींदी, बल्कि मूंखे ई हिन जे पोयां मूंखे ई इहे जेके जवाबदारनि जा वारिस आहिनि उहे मूंखे ई धमकी ॾेई रहिया आहिनि, लेकिन हुन ते को बि DSP हिन महिल ताईं महीने जे अंदरि हुन को बि एक्शन न कयो। मजबूर थी करे मूंखे सोशल मीडिया जो सहारो वठणो, मजबूर थी करे मूंखे इहो कदम वठणो पियो आहे। अच्छा डॉक्टर फातिमा अंसारी साहिबा, इन जे पंहिंजे अमले जे साम्हूं जेको आहे मूंखे धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। अच्छा जीअं अव्हां ॿुधायो त इहे अव्हांखे धमकियूं बि मिलियूं आहिनि, अव्हां पाण हुकूमती पार्टी सां वास्तो रखूं था, त अव्हां पारां इन हवाले सां पार्टी सां को राब्तो कयो वियो आहे? छा इन धमकियुनि खां पोइ पुलिस पारां अव्हांखे का सिक्योरिटी फ्राहम कई वई आहे? बेशक मां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो हिसो आहियां ऐं मां ख़ुदि हिकु सोशल वर्कर आहियां डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे। मुंहिंजी क़यादत मुंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत मूंसां गॾु आहे। अॼु बि मुंहिंजा जेके बि MNAs जेके बि ज़िले जा आहिनि अॼु बि मूं ॾे आया, मुंहिंजे मथे ते अची हथु रखियनि।
मुंहिंजी क़यादत मूंसां गॾु आहे, मुंहिंजी क़यादत जेका आहे उहा मुंहिंजी पूरी मूंसां गॾु आहे। उन एक्शन खयो आहे, मुंहिंजी क़यादत एक्शन कयो आहे। पोइ जेको आहे हीउ सभु कुझु थियो आहे न, बाक़ी DSP जेको आहे उहो बिल्कुलु धुर बणियल आहे, उहो मूंखे धमकाए बि रहियो आहे ऐं हीउ सभु जेको आहे उनजो साथ ॾेई रहियो आहे। मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे त इनखे जेको आहे इन सां सीट हटाए वञे। जेसिताईं हिन जी सीट ते मौजूदु रहंदो मुंहिंजी माउ जी का बि अॻिभराई न थींदी। अच्छा डॉक्टर फातिमा अंसारी साहब, मूंखे इहो बि ॼाणणु चाहींदासीं अव्हांखे छा उन्हनि धमकियुनि खां पोइ सिक्योरिटी मिली आहे ऐं इहो बि ॿुधाईंदा हलिजो हिकु भेरो ॿीहर त अव्हांखे जेके धमकियूं अव्हां चओ पिया त अव्हांखे धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि त उहे धमकियूं अव्हांखे कंहिं ॾिनियूं? जी मूंखे सिक्योरिटी जेका आहे उहा फराहम कई वई। मूंखे सिक्योरिटी जेका आहे फर्स्ट डे खां जेको आहे मूंखे फराहम कई वई आहे। मुंहिंजी टिकट जेका आहे फर्स्ट डे खां मूंखे फराहम कई वई आहे। लेकिन जेको कल्ह वाक़ियो थियो आहे उहो इन जे ॻोठ में बीही करे थियो आहे ऐं SHO जी मोबाइल सां मूंखे उनजी मोबाइल वठी करे मूंखे जेको आहे उन्हनि धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं बाक़ी मूंखे जेका आहे सिक्योरिटी जेका आहे उन्हनि फराहम कई आहे। महिरबानी अव्हांजी डॉक्टर फातिमा अंसारी साहिबा। नाज़रीन अव्हांखे ॿुधायोसीं ही हाई प्रोफाइल हिकु केस आहे नौशेरो फिरोज़ ज़िले जे शहर दरिया खान मरी भरिसां ॻोठ मुराद खोखर में बेरहमानी तरीक़े सां क़तल कयल MPA शहीद शहनाज़ अंसारी जे क़तल केस खे 6 महीना गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं इन केस जी चार्ज फ्रेम बि नाहे थी सघी ऐं केस में नामज़द हिकु अहम जवाबदार आहे सिद्दीक़ खोखर, जंहिंखे अदालत तरफ़ां बीमारी जे एवज़ ज़मानत मिली आहे ऐं केस में नामज़द ॿिए जवाबदार अख्तर खोखर बि ज़मानत लाइ अपील दाख़िल करे छॾी आहे। जॾहिं त शहीद MPA शहनाज़ अंसारी जी न्याणी डॉक्टर फातिमा अंसारी सोशल मीडिया ते हिकु बयान बि जारी कयो जंहिंमें उन चयो त संदसि माउ जा कातिल जेके आहिनि केस जी पैरवी करण ते केस मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हाणे जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणु हो त उनखे पहिरीं मैसेजिस ते उहे धमकियूं मिलियूं, उनखां पोइ उनखे उहे जेके धमकियूं आहिनि उहे पुलिस आॾो बि ॾिनियूं वयूं पर पुलिस जेको आहे उन्हनि खे शिकायत बि कई वई। पुलिस उन्हनि जवाबदारनि खे हिरासत में वरितो पर बाद में उनखे छॾियो वियो। डॉक्टर फातिमा अंसारी जो चवणु आहे त जवाबदारनि संदसि ज़मीन ते बि कब्ज़ो कयो आहे ऐं शहीद अंसारी जे जेके शहनाज़ अंसारी जो जेको मुड़ुसु आहे डॉक्टर अब्दुल हमीद अंसारी उनजो बि इहो चवणु आहे त DSP नौशेरो फिरोज़ जवाबदारनि जी धुर बणिजी जांच ते असरअंदाज़ थी रहियो आहे, उनखे फौरी तौर ते मुअतल कयो वञे। डॉक्टर फातिमा अंसारी जो बि इहो ई चवणु हो त जेको DSP नौशेरो फिरोज़ आहे एजाज़ मेमण उहो इन जांच ते असरअंदाज़ थी रहियो आहे, उनजी फौरी उनखे मुअतल कयो वञे। जॾहिं त हीअ जेका जांच आहे उन में हिकु हाई प्रोफाइल केस हो पर इन वक़्त ताईं उन में चार्ज फ्रेम नाहे थी सघी। केस में जेके नामज़द जवाबदार आहिनि सिद्दीक़ खोखर ऐं अख्तर खोखर उन्हनि ज़मानत लाइ अपील दाख़िल कराए छॾी आहे। जॾहिं त सिद्दीक़ खोखर जेको आहे उनखे अदालत तरफ़ां बीमारी जे एवज़ ज़मानत मिली चुकी आहे पर अख्तर खोखर पारां बि ज़मानत लाइ अपील दाख़िल कराई वई आहे। नाज़रीन उनखां पोइ अव्हांखे हिकु ॿिए मामले जे हवाले सां ॿुधाईंदा हलूं। शिकारपुर जे तारीख़ी सर हेनरी हॉलैंड मिशन ख़ैराती इस्पताल खे बचाइण वारियूं समूरियूं कोशिशूं नाकाम थी वियूं आहिनि। लखे इंसाननि जे अखियुनि खे रोशनी अता कंदड़ मसीहा घर सर हेनरी हॉलैंड ख़ैराती अखियुनि जे इस्पताल खे हेरिटेज खाते वारनि बि विसारे छॾियो आहे। GDA अॻवान मुज़फ़र ईसानी तारीख़ी इस्पताल खे ख़रीद करण जी दावा कंदे कब्ज़ो करे वरितो आहे। इन समूरे मामले ते ॻाल्हायूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वहीद बिरोही सां। जी वहीद बिरोही, ॿुधाइजो इन तारीख़ी इस्पताल ते कीअं कब्ज़ो थियो आहे ऐं छा इनखे बचाइण लाइ हेरिटेज खाते वारनि को उहे साम्हूं न आहिनि आया? जी बिल्कुल, शिकारपुर जे तारीख़ी सर हेनरी हॉलैंड मिशन ख़ैराती जेको इस्पताल खे बचाइण वारियूं जेको आहे सो जेके कोशिशूं हुयूं उहे समूरियूं जेको आहे सो नाकाम थी चुकियूं आहिनि। गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेके मुख़्तलिफ़ शिकारपुर जा जेके बाअसर माण्हू आहिनि जेके कब्ज़ा गीर आहिनि उहे कब्ज़े करण जी कोशिश में लॻा पिया आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो अॼु वरी जेको आहे इस्पताल बचायो तहरीक जो जेको अॻवान आहे पंहिंजो मुमताज़ मंगी हुन साफ़िन सां राब्ते कंदे ॿुधायो आहे त हेरिटेज वारनि त जेको आहे शिकारपुर जे तारीख़ी इस्पताल खे त विसारे छॾियो आहे पर हुनजो चवणु हो त मुज़फ़र ईसानी तारीख़ी इस्पताल खे ख़रीद कई आहे। हुनजो चवणु हो त अॻु में जेको आहे सो मुज़फ़र ईसानी डॉक्टर मुज़फ़र ईसानी हिते जेके हुन में ईसाई जेके हुया इस्पताल जा जेके 1910 में क़ाइमु कयो वियो हुनजा जेके पोयों जेके वारिस हुया उन्हनि सां
हुनजे चवण मुताबिक़ त कूड़ा कागज़ात ठाराए करे इस्पताल जे नाले ते दुकान ठाराए करे हिन प्रॉपर्टी खे विकणण जी कोशिश करे रहियो आहे। हुनजो चवणो त जेको आहे सो असीं इस्पताल बचायो तहरीक पारां ईद खां पोइ जेको आहे सो वॾी तहरीक हलाईंदासीं ऐं हितां जेको आहे इस्पताल खे बचाइण लाइ असीं कोर्ट जो बि दरवाज़ो खड़काईंदासीं। उनजो वधीक चवणो त माज़ीअ जे अज़ीम माण्हुनि पारां जेको आहे सो जोड़ायल तारीख़ खैराती इस्पताल ते कब्ज़ो करण कंहिं बि सूरत में असीं न ॾींदासीं। जंहिं ख़िलाफ़ हुन वधीक जेको आहे सो वधीक चयो त असीं जेके कब्ज़ा खोर आहिनि या जेके बि कब्ज़ा करण जी कोशिश कंदा असीं हुननि जे ख़िलाफ़ कोर्ट में जेको आहे सो केस दाख़िल कराए हुननि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कराईंदासीं। जी अच्छा, वहीद इहो ॿुधाइजो हिन जेका इस्पताल ते कब्ज़ो कयो वियो आहे इस्पताल खे बचाइण जे हवाले सां सुञाणपुरनि जो छा चवणु आहे? जी सुञाण दुरियूं जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके 15 सालनि खां जेके मुख़्तलिफ़ बासर जेके आहिनि शिकारपुर जा त शुरूआती ॾींहंनि में जेको बि सुञाण दुरियूं हिन में अॻिते अचण जी कोशिश कई आहे त हुनखे बासरनि पारां दॿायो वियो आहे, कंहिं बि तरीक़े सां हुननि खे प्रेशराइज़ कयो वियो आहे। हिन वक़्तु जेके शिकारपुर जूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि उहे बिल्कुलु ख़ामोश आहिनि ऐं अॼु जेको आहे सो हेतिरनि ॾींहंनि खां पोइ इस्पताल बचायो तहरीक जे कुझु अॻवाननि का कमेटी जोड़ी ऐं हुन कमेटी में हुन में बि तक़रीबन 8 खां 10 जेके माण्हू वेठल हुया ऐं बाक़ी जेके सुञाण दुरियूं आहिनि उहे हिन महिल ताईं ख़ामोश आहिनि। जी शहरनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे? वहीद बिरो इहो ॿुधाईंदा हलिजो। जी शहरनि जो चवणु आहे त सरेंद्री इस्पताल जेको आहे हिकु तारीख़ी इस्पताल आहे। उन्हनि जो चवणो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां सरेंद्री इस्पताल हिकु त तबाह थियल आहे। उन्हनि जो चवणो त हितां जेके बासर जेके आहिनि या जेके कब्ज़ागीर आहिनि उन्हनि खां कब्ज़ो छॾाए करे हिते असांखे इस्पताल अखियुनि जी इस्पताल इनखे फ़ाल कराए वञे ऐं हिते इस्पताल ठाराए करे जेके ग़रीब आहिनि बेपोच माण्हू आहिनि उन्हनि जे अखियुनि जे रोशनी जे हवाले सां शिकारपुर में जेको आहे हिकिड़ो इस्पताल जोड़ायो वञे त जीअं हो पंहिंजो वरी जेको आहे सो हुन पुराणे जेको इस्पताल आहे उनखे ॿीहर फ़ाल कराइण में ऐं उन्हनि खे जेको आहे सो मदद मिले ऐं उहे पंहिंजो मुफ़्त में इलाज कराए सघनि। जी महिरबानी अवां जी वहीद बिरोही अवां अपडेट कयो हिन मामले जे हवाले सां। शिकारपुर जे तारीख़ी सर हेनरी हॉलैंड मिशन ख़ैराती इस्पताल खे बचाइण वारियूं समूरियूं कोशिशूं नाकाम थी वियूं आहिनि। लखे इंसाननि जे अखियुनि खे रोशनी अता कंदड़ मसीहा घर सर हेनरी हॉलैंड मिशन ख़ैराती अखियुनि जे इस्पताल खे हेरिटेज खाते वारनि बि विसारे छॾियो आहे, जॾहिं त GDA अॻवान मुज़फ़र ईसानी तारीख़ी इस्पताल खे ख़रीद करण जी दावा कंदे कब्ज़ो करे वरितो आहे। नाज़रीन, अॼोके फॉलोअप्स में फ़िलहाल एतिरो ई।